दानिश्वर मेमन इंतहाई काबिल एहतराम मुझे बचपन के दोस्त मुझे जिंदगी के साथी अल्लाह पाक अनाम पेश तरक्की दे अब्दुल हलीम लगान साहब डिप्टी सेक्रेटरी करीम कादो सद इंतहाई मानवारो मुझे भा राजा जियो सेक्रेटरी ऐं केस खावातो सदर ऐं कल ओनी ग्रेड में सदर प्रमोशन देवा केस फारगो ने आई केस राजा निसार के खली का हुआ ऐं जेके पूरी सदमी जेके अने का ओनी ग्रेड में असन अब्दुल साहबान प्रमोशन दिया गांव से लेके लीड वगैरह करे या छवनी से ये बन मानव का सभी के पंजाब मुबारक दिया मुझे भा नंदो भा बचपन के दोस्त मोहम्मद याकूब कामल साई अमजद शाह अते जीवा साई सैयद वासिम शाह साई अली मेमन ऐ सब स्टेज के बैठल मुझा दोस्त तंजीम साथी आदिल मुझे भा आदिल अते जो सीएम हुआ मुझे भा इंतहाई काबिल एहतराम मुझे तंजीम साथी मुझे मोहसन प्यारो साई अतीकुर रहमान सोने की जेके रात होबे करे गुजारिश की पान परे का कहिए है मगा मुझे भा बोलो हमू बोलो मतियारे दिले के जी अगवानी तो करे उस्ताद जी एंते बाद मुझे यार साहब ऐ परे या दोस्त मुझा काजी अहमद का कई थी यार उन सभी के जिले कदम मोहम्मद के सभी उस्ताद के अस्सलाम वालेकुम जी उस्ताद टाइम लाइफ के बाद घनी आए आऊं साई अब्दुल वहाब रजामी ऐसे पूरे खानदान के पूरी संगत के सभी को मुबारक हो दिया दसाई ने खैर फूके सा सुठे नमूने सा पंहिंजो तलीम खातिर ने वक्त गुजारे या अज खैर था रिटायर थियण हिकिड़ो फितरी अमल आहे पर इंशाअल्लाह साईं बाबा जूं ख़िदमतूं साईं बाबा जी मोहबतूं हमेशह ज़िले जे उस्तादनि सां सदा बरक़रार रहियूं अॼु जे मुनासिबत जे मौक़े सां आऊं सिंध जे उस्ताद बरादरी तरफ़ां ऐं असांजे सूबाई वज़ीर तलीम सैयद सादात शाह जिन जे हुकुम मूजिबि इंशाअल्लाह असां पूरी सिंध में पाक फौज मुल्क की यकीन लाइ रैलियूं कंदासीं अॼु बि इंशाअल्लाह ज़िले कदम खां उस्ताद सूबाई वज़ीर तलीम जे हुकुम ते साईं आसिफ हुसैन बसो साहब जेके एडिशनल सेक्रेटरी आहे उन जी अॻुवाणी में ऐं अब्दुल हलीम लगारी साहब जेको डिप्टी सेक्रेटरी आहे उन जी अॻुवाणी में इंशाअल्लाह असां आख़िर में हिकिड़ी रैली कंदासीं पाकिस्तान ज़िंदाबाद सूबाई वज़ीर तलीम जे हुकुम ते उन सां गॾोगॾु हिन मौक़े ते असां सिंध जा उस्ताद पाक फौज ऐं पूरे पाकिस्तानी क़ौम सां शाना बशाना ॻाल्हायूं असांखे हुकुम कंदा इंशाअल्लाह हथ खणी इंशाअल्लाह थोरो कंदा सिंध जा उस्ताद तयार आहिनि पर वॾो हिकिड़ो अजमेर इहो आहे अॼु मूंखे ॻाल्हाइण न खपे पर अॼु स्टेज ते सभु जेके काफ़ी दोस्त जेके लाइव हलाइनि पिया त पूरी सिंध में उस्ताद ॾिसंदा हुआ ऐं ख़ुशी तौर ते साईं आसिफ हुसैन बसो साहब स्टेज ते पाण वेठा आहिनि हिकिड़ो शइ जो मुलाक़ात जो को भान हूंदो आहे अॼु जेके रिटायरमेंट जेका असांजो दोस्त आहे महबूब मुंहिंजो दोस्त साईं जवाब निज़ामी उन रिटायरमेंट जे पार्टी में सभु गॾु थिया आहियूं ऐं सभिनी महिमानी महिरबानी साईं खे साईं ख़ुशूसी तौर ते साईं सूबाई वज़ीर तलीम सैयद सरदार साहब सेक्रेटरी साईं साहिद अब्बासी ऐं ख़ुशूसी तौर ते जेके हींअर स्टेज ते असांजे तहरीर खाते आला हाफ़िज़ कनि उनखे नंढी गुज़ारिश कनि त सिंध जा प्राइम उस्ताद गुज़िरियल 70 साल खां मफ़लान गुज़िरियल 70 सालनि खां परेशानी रोज़ नवनि तजुर्बनि में रोज़ नवनि कानून में सिंध प्राइमरी तलीम ते रोज़ नवा तजुर्बा ॾाढी 17 साल की परेशानी थी आहे पहिरियों दफ़ो 17 साल में पहिरियों दफ़ो सूबाई वज़ीर तलीम पाण असां वाइदो कयो त मञा थो त सॼे प्राइमरी उस्तादनि ऐं सॼे स्कूलनि सां बेवादी हुयूं उन जो अदालो थियो पर अञा ताईं
उस सीवरों में इंतजार रोज़ानी सोशल मीडिया का दोस्त पढ़ो दो उस्ताद असा के अलाए ठाठा गला था वजन दादा एक पूरा वायदा अदा लाली पापा है अदा ही है हर असा उन्हें ये निला जवाब आए तो रोज रोज हफ्तो सुबाई वजरे तेरी मसाला वायदो कोई होता हूँ 15 ने अंदर या महीने अंदर ताकि सर्व सिस्टम के सीएम का सही करे से प्राइवेट था कि बल्कि साई दादा चाहते इतने कदर मेहरबान थी पियो जे आई सिस्टम जे प्राइवेट था कि हम 17 19 20 ग्रेड दो सिद्धि उस्तादनी फिर जो खुशी जी लहर थी ये जमहूरी हुकूमत ऐसे जो पढ़ी दानिशमंद सुबाई वज़ीर से जो प्राइवेट होता है कि 17 ग्रेड में वायदा हुआ पर उन वायदे का कोई सुबाई वज़ीर के सामने सीएम का देता है सीएम को लेके कभी नहीं खाया पंजरुपनी और पंजरुपनी कभी नहीं ट्रेन की कुछ हो रहता है ऐसा और सर्व सिस्टम के लाल से प्राइवेट होता कराची में पंजे नहीं है पंजे लातियों में एहतजाज हुए होते होते असाब साई आसपास को सो लगे आयो ऐ साई ऐ सेक्रेटरी साहब जखत में असा के यकीन नहीं आयो तो जी के सामने ये मसला न होए असा जल्दी हल करा पर आनंददार नहीं कुछ होती हो एक आज के जो महबूब साहब ने ला बेकरार होता ई असा जो मेरे सब सिस्टम के महबूब आया असा के मदद से अपना है बता उन्हें जल्दी हासिल करें उन्हें जलाए आओ सुबाई वज़ीर तालीम सेक्रेटरी तालीम कुछ तौर पे स्थिति में ये मेहमान जेके ग्रेडेड वाबई असास में प्राइवेट होता है सर्विस स्टेशन के रफ्तार दी इनिशियल अपॉइंटमेंट का रेगुलर कराया जाती एसआर पॉलिसी में ये भी आप छुट्टियां साई आशिफ साहब मिनिस्टर साहब सेक्रेटरी साहब जेके बड़े बदल भी हुए पाइपलाइन लगाए थे जेके असादे दरखास्त पहुंची ये साई की छुट्टी अचीवमेंट कहना का वो एनसीएसी इंडिया होता है वैक्सीन होता है कल जो नीता जो कराची हुआ एसआई पे कयो उन ते बड़ो वर्किंग थी साई का दोस्त तो बनी आया हुआ पर असा मुसलसल भाई आशिफ साहब मुसलसल सेक्रेटरी साहब मुसलसल इन्हीं केस जे पोया के या साई का एजेंसी भी हुआ है फनात भी हुआ है कुछ मामला की मसला एड़ा होता है कि थोड़ो टाइम लगदो है एड़े तरीके का असा जो सर्विस सिस्टम कराए उनमें कुछ कानून में मामला सीनाती या मसला कुछ फनात के एप्लीकेशन या मामला उनमें स्पेशल सेक्रेटरी सभी दोस्त जेके साजन सेक्रेटरी साहब जी हुकूमत साई एडिशनल सेक्रेटरी इन सभी मेहरबानी की है काफी इनते वर्किंग कम थी हुआ पर हाने काफी देर इत्तेफाक की तैयारी हुई मुझे पुया सचमुच पूरी सदनी असा रात की 5 महीना थे हम मु रात की घर गात थे सजे प्राइवेट था या मसला ये के हाथे बयान तो टाइम लाई थी तो जो टाइम अगी लाई थी हुआ गर्मी आउं आए तो असा बजे दो तो पते दब जगह है भाई जगह और लायू इनका गांव भाई के बड़ी गुजारिश कर इस पे तवस्सा पूरे सिंधी उस्ताद बरादरी तरफा सुबाई वज़ीर तालीम सेक्रेटरी तालीम कुछ तौर पे अपने स्टेज के सजा बोल मेहमान का आशिफ साहब अब्दुल लगा साहब सही मेहरबानी के वहां ताव देर के जो असा वायदे को 95% कम थियो जो है सही आशिफ साहब और उस्ताद जो 95% कम थियो अन्य 5% के 3 महीना लगी गया इन लाए ता खुद जाती एफर्ट्स वठो अल्लाह पाक ता की इज्जत दी है ऐ सेक्रेटरी साहब स्पेशल सुबाई वज़ीर तालीम स्पेशल ता की इन जे करे ते रख रहे हो सिंधी उस्ताद जी साईं आशिफ को खिदमत करो ऐ यो हाजिर फी लगे यो बोली दो यो पटायो सही हम आसिफ उस्ताद बड़ी में असल अच्छा किया दो उस्ताद ने बताई के ये सिंध जी कराची हैदराबाद प्रेस मीटिंग उठाई पर असा कुछ वजह से कैंसिल किया उधर असा तवागे तमाम भी ताके ऐ तवागे गुजारिश ताके तासा के मैं सर्विस के जो नोटिफिकेशन या जो मैसेज जो उस्ताद की खुश खबरें पाया सरकार की हर मेहरबानी अपना काफी कोई तो वर्ष स्टेज वो मौके का तो सही ये पूरी सदी के नवा उस्ताद
थिया इंडक्शन ट्रेनिंग हलन पियूं ऐं इहे शायदि पाइट वारा ट्रेनिंग कराइनि पिया त तॾहिं मोहम्मद खान जा उस्ताद मूंखे ॿियो हैदराबाद में ट्रेनिंग करे वेल थी वेल अहिड़े तरीक़े सां मटियान ज़िलो सही त हेॾो आहे तव्हांखे ख़बर आहे त सईदाबाद खां ऐं कॾोल आया खां इहे असांजे फीमेल टीचर हुअनि कलम खां बुरी शाह के पटन गुलाम हैदर खान जी दवा उस्ताद हैदराबाद जी हेॾी जी गर्मी आहे हमेशह असांजे दिल्ली हेडक्वार्टर में ट्रेनिंग थी ऐं उन खां पोइ शाबत थो ॾियां साईं राजा निसाब मेमन खे तनो मूंखे करवा मूं खे गुज़ारिश की साईं मोहम्मद याकूब खां गुज़ारिश की त यार पंहिंजा उस्ताद तॾहिं मोहम्मद खानियानी हैदराबाद छो वञे असांजी भेनरूं हैदराबाद ट्रेन जे छो गर्मी आहे जेकर असां हिते कोई सभु सहूलियत मौजूदु आहिनि उहो असांजो बाद MP आहे साईं एजाज़ बुखारी उनजी थोरा जे पंहिंजी ज़ाती कोशिश खां फोन करे तॾहिं मोहम्मद खान जो मसइलो हल थी वियो आहे पर भटियारी जॾहिं जा जेके उस्ताद नमूने जो मसइलो साईं कोन थियो आहे महिरबानी करे हुन इस्तेमालु कयो ऐं उन्हनि खे गुज़ारिश कंदुमि जेके ट्रेनिंग जा तमामु सभु त ख़ुदा हीअ ट्रेनिंग उस्ताद खे सहूलियत करायूं हाणे क़ुरान जी इहा जदीद दौर आहे तव्हां 200 किलोमीटर गर्मी उस्ताद खे घुराए था हैदराबाद उहो कीअं ट्रेनिंग कंदो कॾहिं घर में दवा फीमेल टीचर करे ईंदी उन जी मुंहिंजी गुज़ारिश आहे त जेके बि ट्रेनिंग उहे महिरबानी करे तंग आसानी जो मुतालबो आहे पूरी सुरमी जिते जिते पढ़ाई ट्रेनिंग आहिनि उहे एडमिशन ट्रेनिंग उहे पंहिंजे तरक़ी में करायो उन खां पोइ ॿी मुंहिंजी गुज़ारिश कंदुमि साईं खे त साईं कल्ह इश्तिहार मीटिंग थी आहे जुनेद शाह जी सादात में काफ़ी उस्ताद अञा काफ़ी उस्ताद परे परे बदिली थी विया ऐं कुझु तव्हांखे सां लिस्टूं असां नथा चाहियूं त को सॼो स्कूल बंदि हुजे पर इहो नथा चाहियूं को असांजी भेण असांजो भाउ 50 किलोमीटर परे हुजे ऐं इहा सफ़ाई नज़र जारी कयो आहे त हीअ उस्ताद ना हटाए त तव्हां परे पिया बदिली करियो ऐं हर तरक़ी में बदिली करियो यूसी बि बदिली करियो परे न करियो माजी में जेको ज़ुल्म थियो आहे इश्तिहार आलमी ख़ासि करे जेके एजुकेशन ऑफिसर सिंध जा उन्हनि ॾाढो ज़ुल्म कयो आहे प्राइमरी उस्तादनि सां बाक़ी में बि ज़ुल्म कयो आहे पार्टीअ ते ख़तमु ॾिसो गैस या उन्हनि खे बि सहूलियत ॾियारियो तव्हां फ़ाइदो कयो बाक़ी जेके ज़िंदगी मसइले जो नालो आहे हिकिड़ा ईंदा जा वेंदा ऐं ॿी जी गुज़ारिश थिया त जेके असांजा प्राइवेट स्कूल जा कैंपस कॉलेज हब स्कूल थिया त इहो ॾाढो ज़ुल्म थियो आहे ख़ासि करे तॾहिं मोहम्मद खान सां ॾाढो ज़ुल्म थियो आहे असां चाहियूं था सवाइ करे खां गुज़ारिश कंदुसि त इहे हिकिड़ो त जेके बि तइलीम खाते में सलाह करियूं था या तइलीम खाते खे तजुर्बा कयो साईं सरदार साहब वाइदो कयो हुयो त हाणे का बि अहिड़ी कानून साज़ी थींदी या अहिड़ा के कानून लागू थींदा त असां सिंधी उस्ताद खे एतबार में वठंदासीं पर ॾुख जी ॻाल्हि आहे त उहा वाइदो पकायो इहे पंहिंजे मूं रोज़ लेटर पिया लिखनि रोज़ पिया कैंपस कंदासीं छा पिया ख़बर काथे पए रुॻो उनखे ख़बर आहे त उस्ताद खे ख़बर आहे हाणे 5 स्टार होटल में तव्हां जेके सलाह ठाहियो था उहे कामयाबु कोन थींदा असां चऊं था त टंडो मोहम्मद खान जे मेन प्राइवेट स्कूल में असां गॾु वियो पोइ जेके तव्हांजी सलाह ठाही त उहे कामयाबु थींदा मूंखे आऊं इलाही टाइम वठी रहिया इंतिहाई आऊं मशहूरु आहियां सिले टंडो मोहम्मद खान जे सॼी प्राइवेट उस्ताद जो मुंहिंजे स्टेज ते वेठल सभिनी ऑफिसर साहिबान जो ख़ुशि तौर ते साईं अब्दुल वहाब निज़ामाणी जो साईं अब्दुल वहाब निज़ामाणी खे हिकु दफ़ो